काजी अहमद जे हाजी फाजिल शाह कब्रिस्तान के जनाजे गाह ते मुबैना कब्जे खिलाफ 4 ॾींहं अॻु नवाब वली मोहम्मद खां निकतल प्यादल लॉन्ग मार्च जो काफ़िलो सोशल वर्कर जान मोहम्मद कलियार, वहीद चंडियो, कुर्बान लाशारी, बशीर जोखियो, एडवोकेट महबूब जोखियो, सैयद पुंजल शाह, गुलाम अब्बास चंडियो, समाजी अगवान दोदो काजी, जिस्कम अगवान फ़कीर साजन कुंबर, उस्ताद अब्दुल्ला चंडियो, STP अगवान निसार कीरियो की अगवानी में काजी अहमद तालका प्रेस क्लब अॻियां एहतजाज पहुतो। अगवाननि ख़िताब कंदे चयो त बासर माण्हुनि सरकारी जनाज़े गाह ते कब्ज़ो करे बिल्डिंगूं ठाहे छॾियूं आहिनि, जंहिं सबबु माण्हुनि खे जनाज़े नमाज़ पढ़ाइण में सख़्त तकलीफ़ अचे थी। हिन घुर कई त सरकारी जनाज़े गाह तां कब्ज़ो 15 ॾींहं अंदरि ख़तमु न करायो वियो त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। पैदल लॉन्ग मार्च किया तॾहिं बि चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया उफूर निंड टुटी पई आहे। मूंखे लॻे थो इंतिज़ामिया तमामु वॾा क़बूल कराईंदी, उन खां पोइ असांखे सरकारी जनाज़े गाह ॾींदी। असांजो मुतालबो थी रहिया आहियूं। 4 ॾींहं मुसलसल जो असांजो लॉन्ग मार्च जारी रहियो आहे। इन खां पोइ असांजो जनाज़े गाह ते एहतजाज आहे। 8 वेसा जनाज़े गाह ते उन्हनि कब्ज़ो कयो आहे, उनखे भितूं फेराए उन्हनि गेटणी छॾिया आहिनि। असांजो मुतालबो आहे MPA में